अब्दुल मनाफ। अब्दुल मनाफ जो असुल नालो मुगीरा हुयो। अब्दुल मनाफ हिन जो लक़ब हुयो। हिन खे 4 पुट हुया। पहिरियों अबू अल शम्स जेको अबू जहल जो पीउ हुयो। अबू अल मुतलिब इमाम शाफी रहमतुल्लाह जो ॾाॾो। अबू नौफिल ही बे औलाद हुयो। चौथे नंबर ते अबू हाशिम ही नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो पर ॾाॾो हुयो। हाशिम हिन जो असुल नालो अमरो हुयो। हाशिम हिन जो लक़ब हुयो। हाशिम जी माना आहे मानीअ खे टुकड़ा टुकड़ा करे खाराईंदड़। काबतुल्लाह जो इंतज़ाम हिन जे हवाले हुयो। हाजिन खे खाधो ऐं पाणी पियारण हिन जी ड्यूटीअ में हुयो। ज़मज़म जे पाणीअ ऐं ॿियनि चशमनि जो इंतज़ाम बि हिन जे हवाले हूंदो हुयो। कबीलो बनु हाशिम बि हाशिम बिन अब्दुल मनाफ जे नाले जे पुठियां सॾिजे थो। अब्दुल मनाफ खां पोइ कुरैश कबीले जी अॻुवाणी बि हाशिम कई हुई। हाशिम ई उहो पहिरियों माण्हू हुयो कुरैश में जंहिं वापारु शुरू कयो ॿिन्ही मौसमनि में। ही शाम मुल्क वञी रहियो हो वापार जे लाइ, पर मदीने में पहुची बनी निजार जे कबीले जी औरत सलमा बिन्त अमरो सां शादी कई। शादी करण खां पोइ ही फ़लस्तीन वियो वापार जे लाइ ऐं उते गज़ा जे शहर में वफ़ात कयाईं। हिन जी ज़ाल पंहिंजे माइटनि वटि रही मदीने में। 497 ईस्वीअ में हिन जी ज़ाल आमिर नाले हाशिम जे पुट खे जनम ॾिनो मदीने में। आमिर जो लक़ब शीबा हुयो। शीबा जी माना आहे अछनि वारनि वारो। शीबा रहियो मदीने में पंहिंजी माउ सां गॾु। शीबा पोइ मशहूर थियो अब्दुल मुतलिब जे नाले सां मके में। हाशिम खे 5 पुट हुया। असद, अबू सैफी, नज़ला, मुतलिब ऐं शिफाई। हाशिम खे 4 धीअर हुयूं, ख़ालदा, ज़ईफ़ा, रुकैया ऐं जनता। मुतलिब हाशिम जो भाउ हुयो। हिन जो लक़ब फयाज़ हुयो। हिन ही लक़ब फयाज़ नेकीअ जे कमनि जे करण खां पोइ हासिल कयो हो। मुतलिब जी बि साॻी ड्यूटी हुई जेका हाशिम जी हूंदी हुई, हाजिन खे मानी ऐं पाणी पियारण जी। जॾहिं मुतलिब ॿुधो त मुंहिंजे भाउ हाशिम जो हिकु पुटु आमिर नाले मदीने में आहे त ही मदीने वियो हिन खे वठी मके अचण जे लाइ। मुतलिब आमिर खे उठ ते पंहिंजे पोयां विहारे मके में दाख़िल थियो ऐं जॾहिं मके जे माण्हुनि आमिर खे मुतलिब जे पुठियां उठ ते वेठल ॾिठो त चवण लॻा त ही मुतलिब जो ग़ुलाम आहे, यानी अरबीअ में चयो अब्दुल मुतलिब, ऐं उहो हिन यानी आमिर जो नालो मशहूर थी वियो मके में ऐं सॼी उमिरि लाइ अब्दुल मुतलिब जे नाले सां सॾियो वियो। मुतलिब वफ़ात कई यमन में। अब्दुल मुतलिब हिन खे 6 ज़ालूं हुयूं। हिन खे 10 पुट हुया। ईदाक, हमज़ा, ज़ुबैर, मक़ूम, सफ़र, अल हारिस, अबू लहब, अब्बास, अबू तालिब ऐं अब्दुल्लाह। गीदाक, हमज़ा ऐं मक़ूम बे औलाद हुया। हिन खे 6 धीअर हुयूं। उमुल हकीम, सफ़िया, बरा, अतीका, अरविया ऐं मीमा। हिन जो मामो अबू सआद अदी हुयो। हमज़ा हिन जो नंढे में नंढो पुटु हुयो। हमज़ा ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿई साॻिए साल ॼावा हुआ। हिन 100 ऊठ क़ुर्बान कया हुआ हज़रत अब्दुल्लाह खे ॼमण जे वक़्तु। हिन आबे ज़मज़म खे ॻोल्हे लधो हो जेको घणो वक़्तु अॻु जरहम कबीले वारा पूरे हलिया विया हुआ। ही 579 ईस्वीअ में 82 सालनि जी उमिरि में वफ़ात करे वियो हो। हिन खे दफ़नायो वियो हो मके जे मौला कब्रिस्तान में हिजून वारी जॻह वटि। हिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे जनम खां 8 साल पोइ वफ़ात कई हुई।